बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सद्दक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। निसार तेरी चहल पहल पर, निसार तेरी चहल पहल पर हजार ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। मां कुर्बान वञा अव्हां जे क़दमनि तां, कुर्बान वञा अव्हां जे हलण तां, मां घोर वञा अव्हां जे घुमण तां, जो अॼु पंहिंजे यार मदीने वारे मुस्तफ़ा सां उम्मती वारो रिश्तो निभाए अव्हां मुस्तफ़ा जे मीलाद में शामिल थिया हो। पक समझो अव्हां खां अल्लाह बि राज़ी आहे त मोहम्मद मुस्तफ़ा बि राज़ी आहे। तो सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेका असा जेको असा जे अचण ते राज़ी आ मां मोहम्मद मुस्तफ़ा उन खां राज़ी आया। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो, रब फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। कुरान मिठो लगो थी इतने आवाज में सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो बेशक तहकीक अभावत अल्लाह जे तरफ का नूर अचियो असा सुन्नी आशिक हबीब वाले मुस्तफा के नूर में मनीदा हो, बशर पे मनीदा हो, पर मुझे मुस्तफा नूर में एदो ताला या अफजल बाला। अल्लाह ताला फरमायो महबूब असा तो के नूर बनाए दुनिया में मोकलियो। महबूबन सां प्यार करण वारो घणा चवंदा त इहो मोहम्मद आयो, अॼु जो नालो आसमान ते अहमद आयो, पर अल्लाह ईअं फरमाया कद जाअकुम मिनल्लाहि मोहम्मद, ईअं फरमाया कद जाअकुम मिनल्लाहि अहमद। रब फरमायो न, अल्लाह फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर, आयो तव्हांजे अल्लाह वटां नूर। इन नूर वारे जी रहाश मक्को नाहे, मदीनो नाहे, ताइफ नाहे, इन नूर वारे जी असल रहाश रब करीम जे हुजूर में आ। मिसाल घुरंदा इहो कीअं मुंहिंजे महबूब जे दरबार में जिब्रील अमीन वेठो आहे। मुंहिंजा आका पुछा कयो या जिब्रील कम उम्र कम सिनीन, जिब्रील तुंहिंजी उम्र केतिरी आहे? सुभान अल्लाह। महबूब सालनि जी ख़बर नाहे, ॾींहं जी ख़बर नाहे, राति जी ख़बर नाहे, पर एतिरी ख़बर आहे न सिज हुयो, न चंड हुयो, न आसमां हुई, न ज़मीन हुयो। महबूब का चीज़ को नहीं, न आदम हुयो न हवा हुई। ओ महबूब नूर जे हिजाब जा सत पर्दा, चौथे पर्दे में अहिड़ो नूरानी सितारो बीठो हूंदो, एॾो त हसीन हो मो जिब्रील चवंदो हो। जिब्रील जी दिलि चवंदी हुई महबूब हिन सितारे खे पियो ॾिसां, पियो ॾिसां, पियो ॾिसां क़यामत अची वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं फरमाए ॿुधाए अर्ज़ के कर आई तू इसनईन सबईन अल्फ मर्रा। ओ महबूब इन सितारे के 72,000 साल उभरंदे बि ॾिठो त लहंदे बि ॾिठो। साईं फरमाए ॿुधाए आसमान घुमियो आहे या रसूल अल्लाह, ज़रो ज़रो घुमियो आहे, ज़मीन घुमी थी या रसूल अल्लाह, ज़रे ज़री घुमी आहे। फरमाए ॿुधाए त इहो नूरानी सितारो केरु हो? अर्ज़ की त सोणा मूंखे ख़बर कोन्हे, अवां फ़ैसिलो कयो। अरे जिब्रील खे मुस्तफ़ा जी शान जी ख़बर कोन पई आहे त ॿुधायो उनखे कहिड़ी ख़बर पवंदी त मुस्तफ़ा जो शान केॾो आहे। अल्लाह ताला जी दरबार में मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। अल्लाह हिन हर ॾींहं खां पुछा कंदो, ओ ॿुधाए ॾींहं
बारह रबिल अव्वल जो ॾींहुं ईंदो अल्लाह फरमाईंदो काॾे ॿुधायो अर्ज़ कंदा मलाइक मुंहिंजा मौला हे फ़क़ीर हे आशिक़ हे दीवाना हे मस्ताना हे परवाना महबूब जे अचण ते ख़ुशि हा झूमंदा वञनि पिया ख़ुशियूं मल्हाईंदा वञनि पिया रब फरमाईंदो गवाह बणिजी वञो मां अल्लाह हिन मुस्तफ़ा जे सदके बख़्शे जन्नत में मोकिलींदो सोना नक्सिदा जी ख़बर कोन्हे साईं फरमाया फ़बिइज़्ज़त रब्बी अन ज़ालिकल कोकब मूंखे मुंहिंजी रब जी इज़्ज़त जो कसम आहे उहो सितारो मां मोहम्मद करीम जो नूर हुयो अल्लाह ताला कुरान मजीद में अल्लाह शाद फरमाए युरीदून लियुत्फ़िउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही ये अल्लाह जे नूर के विसाल जी कोशिश था कन पर उलमा ने लिखियो आहे इते भी नूर मां मुराद मोहम्मद मुस्तफा है ताजदार मदीना है ये सालिम था चाहन त अल्लाह जे हबीब जे नूर के खत्म कयो वने पर उन्हनि खे ख़बर नाहे त के पैदा करण वारो अल्लाह हुआ दुनिया जी ताबिता कदों नगे नदी मिटाए सके सरकार की आमद मुज़म्मिल की आमद यासीन की आमद सब गौर से बोलो अरे हैदरी बुधो अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए सुभान अल्लाह चवण ये आशिक दीवाना कुरान पढ़ंदा वेंदा मुस्तफा जो शान ॿुधाईंदा वेंदा अल्लाह ताला फरमायो मसल कमिश्कातिन फीहा मिस्बाह इन नूर जो मिसाल या जी जारे में दियो रखजे ऐं बरे रोशनी थे पर मुस्तफा जो नूर उहो जेको जारे खे रोशन कंदो आहे त जहान खे रोशन कंदो आहे अल्लाह ताला फरमाया अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही वसिराजम मुनीरा अल्लाह फरमाए गैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा नबी असां तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे मुसलमानो गौर कयो जे उम्मत जो शाहिद मोहम्मद मुस्तफा हुजे ॿुधायो बेड़ो पार थींदो या न महबूब खुशखबरी ॿुधाए इन्हनि खे जन्नत जी इन्हनि खे ॿुधाए त दोज़ख बि आहे जहन्नम बि आहे रब फरमायो सिराजम मुनीरा मुंहिंजो महबूब अहिड़ो सिज आहे हे दुनिया वारो सिज जेको सुबुह जो उभरंदो आहे शाम जो लॻी वेंदो आहे पर मुस्तफा अहिड़ो सिज आहे जेको उभरियो आहे क़यामत ताईं न लहंदो सुभान अल्लाह ॿुधो ये सिज जेको ॿाहिरि रोशनी ॾींदो आहे अदा ॿाहिरि रोशनी ॾींदो आहे ॿाहिरि रोशनी घर ताईं पर मुस्तफा अहिड़ो सिज आहे जेको दिलि खे बि रोशन कंदो आहे त क़बर खे बि रोशन कंदो आहे चओ सुभान अल्लाह महबूबन करीम जा आशिको क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला फरमाईंदो ए माण्हू हेॾे छो हिसाब किताब ॾियो पर हिकिड़ो माण्हू ईंदो रब फरमाईंदो हिन जा दफ़्तर खोलियो दफ़्तर खोलींदा ॾिसंदा दफ़्तर में का नेकी कोन्हे का रब फरमाईंदो वरी खोलियो वेंदो अल्लाह फरमाईंदो ॾिसो नेकी आहे वरी चेक कंदा मुंहिंजा मौला नेकी कोन्हे का रब फरमाईंदो टीहर में खोलियोसि टीहर में खोलींदा अल्लाह फरमाईंदो ॾिसोसि मलाइका लिखंदा मुंहिंजा मौला हिक जाइ ते लिखल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा रब हिन मुस्तफा ते कलमो पढ़ियो उहो लिखियल आहे रब फरमाईंदो गवाह बणिजी वञो मां कलमे जे सदके बख़्शे जन्नत में मोकिलींदो चओ सुभान अल्लाह चवंदा आहिनि यार मदीनो शाही चवंदा आहिनि न तव्हां चरिया थिया मस्ताना थिया रुगो मदीनो मदीनो चओ था मदीने में आहे छा पर असां ईअं चवंदा आहियूं छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मत बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की ये अवा हिते दिखता हो ना
क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। रब फरमाए यौम नदू कुल्ल उनासिन बिइमामिहिम, सबको पंहिंजे अॻवान सां हूंदो। अल्हम्दुलिल्लाह ही आशिक़ वलियत सां गॾु हूंदा, के कलंदर सां गॾु हूंदा, के भिटाई सां गॾु हूंदा, के सचल सरमस्त सां गॾु हूंदा, के मशहूर वारा जवान सां गॾु हूंदा, के दिलबर साईं सां गॾु हूंदा, के सजन साईं सां गॾु हूंदा, के पीर मिठे सां गॾु हूंदा, के कंबर वारे जवान सां गॾु हूंदा। हे सब फ़कीर आशिक़ दीवाना वलियत सां गॾु थी करे दस्तगीर जी दरबार में वेंदा। अरे दस्तगीर तो असांखे मौला अली जे दरबार में पहुचाईंदो। मौला अली मदीने वारे साईं सां मिला छॾी। तूं ॿुधाए त मौला अली मदीने वारे सां मिलाए कम ठहंदा या न? तूं निकितो आहे, तोखे माण्हू टोकू कनि भली कनि, तूं त मुस्तफ़ा जे इश्क में निकितो नचंदो अची थो। हाँ मुस्तफ़ा जी ख़ुशियूं मल्हाईंदो अची थो। पर ॿुधो अल्लाह ताला फरमाए आयो तव्हांॾे अल्लाह वटां नूर। मुंहिंजे सोणे हज़ूर फरमायो अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी व ख़लक़ कुल्लुहुम मिन नूरी। मां अल्लाह जे नूर मां ख़लक़ियो वियो आहे ऐं मुंहिंजी जेकी दुनिया ठही आहे सो मां मुस्तफ़ा जे नूर जी ख़ैरात आहे। अञा जे यकीन न अचे त मां आमिना खां त पुछा कयो अम्मा तूं ॿुधा। अम्मा आमिना जी फरमाए ख़रज मिन्नी नूर, मां आमिना जी बदन अतहर मां नूर ज़ाहिर थियो। घणी सुभान अल्लाह त जो ये क़यामत जे ॾियारे तव्हांजो हथ बि शाहिदी ॾींदो, हे हथ बि शाहिदी ॾींदो मुंहिंजा मौला। छो जो अवां सभु ख़ामोश हूंदो अल्लाह जे दरबार में सभु उपजा ॻाल्हाईंदा, ये हथ बि ॻाल्हाईंदा, कन बि ॻाल्हाईंदा, अखियूं बि ॻाल्हाईंदियूं। पर हा क़यामत जे ॾिहाड़े हे हथ शाहिदी ॾींदा। मुंहिंजा मौला हे हथ मुस्तफ़ा जे मिलाद में खया हुयऊं। रब फरमाईंदो तव्हां मुंहिंजे महबूब सां राज़ी हो त मां अल्लाह अवल अव्हां सां राज़ी आहियां। छो जो यहदी बिहिल्लाहु मन इत्तबअ रिदवानहु, मुस्तफ़ा खां फैज़ उनखे मिलंदो आहे जंहिंजे दिल में रब जी रज़ा हूंदी आहे। अल्लाह अव्हां खे अंधेरे मां कढी नूर जे तरफ़ वठी वेंदो, रोशनी जे तरफ़ वठी वेंदो। पर हा इहो नूर इहो आहे मुस्तफ़ा जी नज़रे करम जंहिंजे मथां थी वेंदी आहे न, पोइ मां तीअं चवंदो आहे त चवंदो ईअं आहे त चवे दिलि थी हुजे साम्हूं सुणे सरदार जो रोज़ो हबीबे की भी या हज़रत मिठे मन ठार जो रोज़ो लही बसिया जहाज़ मझा हरम में जने हर बोआ मिले थी रूह अखेरागत मिठे मन ठार जो रोज़ो। ॿुधायो मदीनो शहर केॾो मिठो आहे, जॾहिं ॾिठो आहे उन्हनि खां पुछा त कयो मदीनो शहर मिठो आहे त मदीने वारो कहिड़ो मिठो हूंदो जेको सहाबनि जे विच में वेही करे, जेको पंजनि पाक जे टोले में वेही करे ऐं अलल ऐलान करे त जेको असां सां मोहबत थो करे क़यामत जे ॾिहाड़े उहो असां सां ई गॾु हूंदो। मदीने वारे साईं सां मोहबत कई आहे, मदीने वारे साईं सां प्यार कयो आहे, मदीने वारे साईं सां इश्क रखियो आहे। के वॾेरे जी रैली में न आया हो, शहर जे दंगे मुश्तरी रैली में न आया हो, सदर जी रैली न आहे, वज़ीर आज़म जी रैली न आहे, वज़ीर आला जी रैली न आहे। अॼोकी हीअ रैली मुस्तफ़ा जे मीराद वाली रैली आहे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह अव्हां खे वरी बि हिन रैली सां गॾु मोहम्मद मुस्तफ़ा जे दरबार में पहुचाईंदो। सुभान अल्लाह जो मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती अबो नाराज, अम्मा नाराज, मिट नाराज, पाड़े वारा नाराज,
मूसा अलैहिस्सलाम खुद नाराज मरी थो वने पाड़े वाला खणी करे किन्ने ढेर दे उछलाइन था मूसा अलैहिस्सलाम जो लखण तो थे अल्लाह फरमास मूसा ओ जी मुंजा रब करीम बुधाए ही बंदो कहजो आ मुंजा मौला तुंजो आ उम्मती कहजो आ मुंजा मौला मुंजो आ रब फरमास को देर शादी आ इन गंदता खड़ाई सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम जब पंहिंजी उम्मती खे खवाईंदा पिया उम्मती नाराज़ थियण साईं ने 400 साल रब जी नाफरमानी कई आहे न निमाज़ न रोज़ो न ज़कात न हज का शइ कोन ओ मुंहिंजा नबी हिनखे छो खणायो अथई हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुकुम फरमाईंदो मूंखे अल्लाह जो हुकुम उम्मती खे खणाई रब फरमायो गुस्ल जारा गुस्ल अची वियो रब फरमायो जनाज़ो पढ़ाइजी वियो रब फरमायो दफन कराईस दफन थी वियो रब फरमायो दुआ घुरजी वई रब फरमायो मूसा तूर सिना दे हलिया त कलाम में मूसा अलैहिस्सलाम तूर सिना दे ईंदो अल्लाह फरमाए दे खबर मुंहिंजा मौला सब नाराज मां मूसा खुद नाराज मुंहिंजा मौला कीअं महिरबानी कई थी न त हुकुम आ हिनखे साड़ियो वेंदो आहे उछलायो वेंदो आहे जानवर गोश्त खाईंदा आहिनि रब फरमाए मूसा ॿुध अला कान कुल्लमा नशरत तौरात व नज़र अला इस्म मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्बलहु व वदाहु अला इनैन फशकरत लहु ज़ालिक व गफरत ज़ुनूबहु व ज़ुवजहु हूरा ताकत वारी सुभान अल्लाह जो ज़माना ॿुधाए हाँ इतने रख आशिक तो हुई आए हो दीवाना तो हुई आए हो मौला अली जा गुलाम तो हुई आए हो कब्र वाले का गुलाम तो हुई आए हो दस्तगीर के मंजरा वाला तो हुई आए हो बुधो रब फरमाए मूंखे सभु ख़बर आहे पर हे राति थींदी ही तोरेत पढ़ंदो हो तोरेत में मोहम्मद नालो ईंदो हो खणंदो हो अखियुनि ते रखंदो हो चुमंदो हो सीने सां लाहींदो हो मूं रब करीम खे हिन जो चुमण पसंदि आयो मां रब करीम 400 साल जे गुनाहनि खे बख़्शे जन्नत में 70 हुरंदो घोड़ो अरे मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती सां एॾो करम नवाज़ी तूं त मदीने वारे साईं जो उम्मती अल्लाह रब करीम फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम मुस्तफ़ा जा उम्मती तू मूंखे यादि कर त मां तोखे यादि तू असां अल्लाह खे हाज़िर नाज़िर समझी मुस्तफ़ा करीम खे हाज़िर नाज़िर समझी तव्हां असां निकिरी पिया हूं त महबूब जे रैली में निकिरी पिया हूं खुदा जी ज़ात जो कसम आहे अल्लाह तोखे कदम कदम जे बदिले सवाब अता और ये आशिक दीवाना फकीर साजो साईं सफदर हुसैन मूंखे हुकुम फरमायो साईं अचणो आहे मां चयो मां त हूअं ई गेल शइ ॾिठो कोन्हे को ऐं रशीद वग़ैरह ॾिठो कोन्हे को ऐं अचां थो आशिकनि खे ॾिसां थो आशिकनि खां फैज़ वठां थो आशिकनि खे मुस्तफ़ा जी गाड़ी में ॿुधायां तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे जंहिं जाइ ते वेंदुमि उन जाइ ते सुभान अल्लाह घटि थी चवंदोमांसि त वञो रशीद वग़ैरह वारनि आशिकनि खां सुभान अल्लाह सिखी अचो आशिक दीवाना निकरी पिया सब अहले सुन्नत वल जमात वारा हो सभिनि सां मोहब्बत रखण वारा हो दुआ घुरो त अल्लाह ताला असांजे कामिल पीर कमर वारे साईं जे सिर ते कामिल जिंदगी हयाती अता फरमाए खुदा जी ज़ात जो कसम मां चवंदो आहियां सभु वली बरहक सचा सभिनि सां मोहब्बत आहे मिटाई घोट फरमाए मुर्शिद ईअं कज जीअं चुनीअ मथां चिट अरे हुजनि सभु मिट पर दिलि जो दिलि पर हिकिड़ो वली सोना सच्चा पीर कामिल अखबार सब सोना ये सब सितारा है पर खुदा जी रात जो कसम आहे सभिनी खे पंहिंजो घर प्यारो आहे त मदीने वारे खे बि पंहिंजो घर प्यारो इन करे सितारनि जे विच में चंड ईंदो आहे त पोइ सितारा अञा चिमकी पवंदा आहिनि इन वॾनि जे विच में जॾहिं कमर वारो घोट ईंदो आहे अञा बुरकी हज़ारों वेठो है दस्तार है चादर है फैज कमर वाले साईं जो आ खुदा जो कसम असांखे केरु सुञाणे कोन ज़मीन में पूरल हुयासीं हिन ज़मीन मां खणी तारियो आहे त कमर वाले साईं तारियो तव्हां हज़ारों वेठो आहे मां जॾहिं नंढो हुउमि तालिब हुउमि बातो हुउमि
मूंखे लफ़्ज़ कोन ईंदो पर ज़बान विचड़ंदी ही पंहिंजे कामिल पीर वटि पंहिंजो वालिद गिरामी वठी वियो अर्ज़ कई त सोना हे नंढड़ो आहे हिन जी ज़बान कम घटि थी करे हिनखे अल्लाह जे क़ुरान करीम जो हाफ़िज़ बणाइणो आहे साईं फरमायो वात खोलियुमि साईं पंहिंजी अशर जा आङुर मुंहिंजे वात में विधी ऐं साईं पढ़णु शुरू कयो ख़ुदा जो क़स्म हिन आशिक़ वरी साईं जी आङुर खे चूसणु शुरू कयो ख़ुदा जो क़स्म ज़बान ठही वई सरकार की आमद सरकार की आमद मुस्तमिल की आमद असांजो पीर कामिल अली जी औलाद अली जी औलाद हसनिया हुसैनिया ख़ुदा जो क़स्म मां चवंदो आहियां छंछर आचर सूमर अंगारो अरबा ख़मीस पंहिंजे कमकार में हुजे जुमो दरगाह हुसैनाबाद पढ़ साईं फरमाइनि तव्हां सभु जन्नती आहियो तव्हां सभु जन्नती आहियो यानी ख़बर आहे त इहा जन्नत अली साईं जे हथ में आहे त अली साईं जा पुट बि हिन जन्नत जा हक़दार आहिनि इहो ई सबबु ॾिनो पाण में मोहब्बत कयो पाण में इश्क रखो पाण में प्यार कयो ये दुश्मन खे ख़बर पवे त ही आशिक़ दीवाना पाण में ॿधी में आहिनि या रसूल अल्लाह जा नारा हुजनि मुस्तफ़ा जा नारा हुजनि सरकार जे अम जा नारा हुजनि अल्लाह वारनि जा नारा हुजनि पोइ तूं हिते बि तरंदे त क़यामत जे विहाणे बि तरंदे अल्लाह तबारक व तआला मूं मिस्कीन जो चवणु अव्हां जो क़ुरान पढ़ी दरबार में क़बूल मक़बूल अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मूं मिस्कीन खे बि दुआ कजो त अल्लाह ताला असांखे मुर्शिद कामिल सां सच्ची मोहब्बत अता फरमाए सच्ची निस्बत अता फरमाए साईं जो सायो ता क़यामत ते असां सभिनी में दाइम क़ाइम रखे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन या इलाहुल आलमीन ओ मुझा रब करीम ओ मुझा करीम रब जेके बे औलाद हिन अज मुस्तफा जे मिलाद सदके नरीना औलाद ता फरमा मौला जेके बे नमाज में नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमा मुझा मौला जेके बीमार हैं अज मुस्तफा जे मिलाद सदके न सेहत कामिल खिजर है अता फरमा मौला जेके कर्ज न कर्ज माफ फरमा मर्द जा मर्द माफ फरमा मुझा मौला जो अचण झुमण पढ़ी दरबार में कबूल मक़बूल फरमा या इलाहुल आलमीन इन फकीरन जो खैर फकीर जे वालिद साहब जो खैर अजीज अकारिबन जो खैर मुस्तफा जे हर एक गुलाम जो खैर असांजे कामिल पीर कंबर वारे साईं जो खैर फरमा साहिब ज़ादन जो अहले सुन्नत वल जमाअत जो खैर फरमा ओ मुझा रब करीम रब हिकिड़ो अर्ज़ आहे त मरण खां पहिरियां गुंबद खजरा जो दीदार नसीब अता फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यदना व मौलाना व महबूबना मुहम्मद व आलिहि व बैती व असहाबी अजमईन